रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सुबह मेहरान सां मां तव्हांजी पंहिंजी होस्ट सैयद सदफ बुखारी। उम्मीद त ठीकु हूंदा, ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा ऐं असांजे प्रोग्राम खे ॾिसण जी शिदत सां इंतज़ारु कंदा हूंदा ऐं तव्हांजूं उहे घड़ियूं ख़तमु थी वियूं, असांजो प्रोग्राम नशर थी वियो। त मुंहिंजूं भेणूं भाइर, मां तव्हांखे इहो चवणु चाहींदसि त असांजी ॾिसो था पाकिस्तान में इकॉनमी जी छा हालत थी आहे ऐं इलाही महांगाई वधी वई आहे। त मां तव्हांखे चवंदसि त मयाना रवी इख़्तियार कयो, छो जो पंहिंजे नबी रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि मयाना रवीअ लाइ चयो आहे। ऐं इहो मां तव्हांखे हिकिड़ी तरकीब ॿुधाए छॾियां त हिकु पनो खणो ऐं उन ते हिकु लिस्ट ठाहियो त तव्हांजूं जेके मेन ज़रूरत जूं शयूं आहिनि न तव्हांखे उहे वठणियूं आहिनि ऐं जेके एक्स्ट्रा शयूं आहिनि न उन्हनि खे पंहिंजी लिस्ट मां कढी छॾियो। इन करण सां तव्हांजी लाइफ सुठी गुज़रंदी ऐं असांजी इकॉनमी जी तव्हांखे ख़बर आहे, जीअं ई असांजो मुल्क वधीक वरी सही थी वञे इकॉनमी में, पोइ तव्हां भली उहे शयूं वठी था सघो। न त ईअं न कंदो त ॾिसो केतिरा हादसा पिया थियनि, सुसाइड्स पियूं थियनि, ही बिजली जा बिल घणा पिया अचनि त माण्हू बाहूं पिया ॾियनि पाण खे। सो इहा मुंहिंजी नंढड़ी एडवाइस आहे तव्हांखे पंहिंजी भेण जी त प्लीज़ 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 मयाना रवी इख़्तियार कयो। ऐं ॿियो तव्हां ॾिसो पिया त अॼु कहिड़ो ॾींहुं आहे, अॼु ब्लेसिंग जो ॾींहुं आहे, अॼु जुमे जो ॾींहुं आहे। हिन ॾींहं ते निमाज़ूं पढ़ियूं वेंदियूं आहिनि ऐं जेके माण्हू डेली निमाज़ नथा पढ़नि उहे बि मस्जिदुनि में ग्रुपनि जी सूरत में वञी निमाज़ पढ़नि था। ऐं ग्रुपनि जी सूरत में जॾहिं निमाज़ पढ़िजे थी ऐं निमाज़ खां पोइ माण्हू मिलनि था, हिक ॿिए सां कचहरियूं कनि था, प्यार वंडनि था, ॾेठ वेठ थिए थी। सो मां चवंदसि त पंहिंजे ॿारनि खे बि तव्हां पंहिंजे निमाज़ ते हिरायो, सेखारियो। ऐं अॼुकल्ह स्कूल बि ॾिसो बंदि लॻा पिया आहिनि। इहो आहे त ग़लति, पर भई छा कयूं, पॉलिसी थी पई आहे त हाणे करिणो आहे, गर्मियुनि जे करे कयो अथनि। पर तव्हां पंहिंजे ॿारनि खे घर में तालीम ॾियो। तव्हां ट्यूशन था रखो त मां चवंदसि ट्यूशनूं बि ख़तमु कयो। ॾिसो न इकॉनमी जी पंहिंजी छा हालत लॻी पई आहे, त तव्हां पंहिंजे ॿारनि खे घर में तालीम ॾियो, हुननि खे सेखारियो त जेको तालीम जो गैप आहे न उहो न थिए। इन करे जो कोरोना में बि तालीम जो इलाही गैप थी वियो, ॿार इलाही बैक ते रहिजी विया हुआ। सो मुंहिंजी बसि नंढड़ी सी रिक्वेस्ट आहे, इनशाला मुंहिंजूं ॾिसंदड़ भेणूं भाइर जेके मूंखे फॉरेन में ॾिसी रहिया आहिनि असांजो हीउ चैनल, उनजे तवसिल सां मां तव्हांखे चवंदसि त मुंहिंजी हिन ॻाल्हि ते अमल कजो। नाज़रीन, असांजे प्रोग्राम सुबुह मेहरान सां ताउन कयो आहे ज़ीरा प्लस, जेको हर चांहि लाइ आहे प्लस। ऐं हिन जेको ज़ीरा प्लस ते तस्वीर नई ॾिनी वई आहे, तव्हां बि पंहिंजी तस्वीर मोकिले ऐं हिन ते लॻाराए सघो था। सो ज़ीरा प्लस हर चांहि लाइ आहे प्लस। ॿियो वरी नाज़रीन, असांजे प्रोग्राम सां, असांजे सुबुह मेहरान प्रोग्राम सां ताउन कयो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश। स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। स्किन वाइट पारां हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे, जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश, जेको कुदरती चांवरनि जे खीर सां ठहियलु आहे। चेहरे खे अंदरि ताईं साफ़ करे स्किन जे टेक्सचर खे बहितर करे थो। शीशे जहिड़ी जिल्द स्किन वाइट मिल्क फेस वॉश सां स्किन करे अहिड़ी साफ़ जहिड़ो शीशो। त छा ख़्यालु आहे नाज़रीन, तव्हां ही स्किन राइस फेस वॉश इस्तेमालु कयो ऐं तव्हांजी बि स्किन बिल्कुलु शीशे वांगुरु थी वेंदी। ऐं मां बि इस्तेमालु कयां पई कल्ह खां, ऐं तव्हांखे लॻंदो हूंदो त मुंहिंजी स्किन बि शीशे वांगुरु अॼु लॻंदी हूंदी। ऐं हीउ घटि क़ीमत में मिले थो ऐं हर असांजी भेण भाउर ही वठी सघनि था। सो तव्हांखे इहा सलाह आहे त हिन नई प्रोडक्ट खे तव्हां इस्तेमालु कयो। बिल्कुलु बिल्कुलु सदफ़, स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश तमामु अहम आहे ऐं 3-in-1 फॉर्मूला आहे। हिन में जेको आहे तव्हां हिकु ई वक़्तु तव्हांजी जेको टेक्सचर आहे न रुॻो उहो बहितर थींदो, तव्हांजी स्किन नरम ऐं मुलायम थींदी, तव्हांजी स्किन पुरकशिश थींदी। ऐं गॾो गॾु हिकु भेरो ॿीहर मां असांजे सुबुह मेहरान सां ताउन कयो आहे, उहा आहे हर चांहि जो प्लस ज़ीरा प्लस। उहो पंहिंजे मयार सां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहे, बरक़रार आहे। पंहिंजे नई एडिशन सां मां चाहींदुमि पंहिंजे दोस्त कैमरामैन खे त हिनखे क्लोज़ करे ॾेखारे। हिन में ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो इहो स्पेशल पैकिंग सां आयो आहे, गॾो गॾु हिन ते जेका हीअ तस्वीर आहे यादगार, उन में तव्हांजी तस्वीर बि ईअं पब्लिश थी सघे थी। हिन दॿे ते ॾिनल एड्रेस जेको आहे, हिन पैकिंग ते ॾिनल एड्रेस आहे, उन ते पंहिंजी यादगार तस्वीर मोकिलियो ऐं कुझु ई ॾींहंनि में ॾिसंदा त तव्हांजी तस्वीर बि हिन एडिशन ते ज़ीरा प्लस जी एडिशन ते प्रिंट थियल हूंदी। ऐं गॾो गॾु जेको आहे हीअ तव्हांजी यादगार तस्वीर हमेशह जे लाइ यादगार थी वेंदी। सो हर चांहि जो प्लस ज़ीरा प्लस ऐं नए एडिशन सां, नए स्पेशल पैकिंग सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे। ऐं ज़रूरु हीअ तव्हां टेस्ट कजो, ज़रूरु हिनखे वठिजो
ऐं गॾोगॾु पंहिंजी तस्वीर ज़रूरु मोकिलिजो। हीअ यादगार हूंदियूं आहिनि, हसीन यादूं हूंदियूं आहिनि जेके तव्हां सहेड़े सघो था, जेके तव्हां ॿियनि सां शेयर करे सघो था। असां बि ॾिसूं त तव्हांजी यादगार तस्वीर कीअं आहे। सो देरि न करियो, अॼु ई जेको आहे हीअ ज़ीरा प्लस जो जेको हीअ स्पेशल एडिशन आहे, जेको ख़ासि पैकिंग में आयो आहे, अॼु ख़रीद कयो ऐं इन ते ॾिनल एड्रेस ते जेको आहे पंहिंजी तस्वीर यादगार तस्वीर मोकिलियो ऐं असां ॾिसूं त तव्हांजी यादगार तस्वीर कीअं आहे ऐं केतिरा तव्हां सुहिणा नज़र अचो था। असांजा ॾिसंदड़ नाज़रीन, त असां हाणे वञूं था नंढड़ी सी ब्रेक ते ऐं वापसि अची तव्हांखे पंहिंजे प्यारनि महिमाननि सां तारीफ़ कयूं था। सो नाज़रीन किथां न वञो, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं, ॾिसंदा रहो सुबह मेहरान। वेलकम बैक नाज़रीन, तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान सां मां सैयद सदफ शाह तव्हां सां गॾु। बिल्कुलु मां ऐं तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर ऐं सदफ छो न पाण तकड़ में पंहिंजे नाज़रीन खे ख़बरूं ॿुधाए वठूं, हुन खां पोइ पाण महिमाननि न हलूं। हाँ, पर अज़मत तावन ॿुधाए न उहो। हाँ बिल्कुलु ज़रूरु, ऐं असां सां हिन प्रोग्राम सुबह मेहरान सां। हाँ भला ॿुधाए तूं अज़मत तावन, तूं ख़बरूं ॿुधाए पोइ असां वरी तावन ॿुधाए था। जी बिल्कुलु, तकड़ में नाज़रीन तव्हांखे ख़बरूं ॿुधाए वञूं, हुन खां पोइ पाण मोज़िज़ महिमाननि न हलंदासीं। जीअं त अचण सां ई मां ॿुधायुमि त सिंध में अॼु मौसमियात खाते तरफ़ां जेको आहे उहो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे, कती कई वई आहे त अॼु सॼी सिंध में गर्मी पर कुझु वधियलु हूंदो ऐं गॾोगॾु इहो आहे त शदीद हब्स हुननि चयो आहे त उहो हूंदो। इन करे पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखिजो। हलंदासीं इस्लामाबाद, उते इलेक्शन कमीशन कल्ह जेको आहे नोटिफिकेशन जारी कयो आहे, जेको सुप्रीम कोर्ट में मामिलो हलियो पिए मख़सूस सीटुनि वारो, ऐं जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो आहे उनखां पोइ इलेक्शन कमीशन 39 MNAs खे जेको आहे तहरीक इंसाफ़ जो मेंबर तस्लीम करे वरितो आहे ऐं गॾोगॾु इलेक्शन कमीशन 41 आज़ादु उम्मीदवारनि जे मुस्तक़बिल जे लाइ उन्हनि जो फ़ैसिलो करण जे लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्तो करे वरितो आहे। अहिड़ी त हलंदासीं पाण KPK में एपेक्स कमेटी जो इजलास थियो। सूबाई एपेक्स कमेटी जो इजलास जेको आहे KPK जे CM पंहिंजो अली अमीन गंडापुर जी सरबराही में थियो, जिते पंहिंजो सिक्योरिटी फोर्सिस जा सरबराह मौजूदु हुआ, त ॿिया जेके आला अमलदार आला सतही जेके इजलास हो हुन में शरीक हुआ। गॾोगॾु उन में इहो फ़ैसिलो कयो वियो त हीउ जेको बनू वाक़ियो आहे, तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी, मीडिया हुनखे एतिरो वधीक रिपोर्ट बि कयो, सोशल मीडिया ते इहो बनू वाक़ियो तव्हां ॾिठो हूंदो ज़रूरु। हिनखे उन वाक़िए जे ज़िम्मेवारनि जे लाइ जेको आहे उन्हनि जुडिशल कमीशन ठाहिण जो फ़ैसिलो कयो आहे त हिन जी जांच कई वञे ऐं उन जे ज़िम्मेवारनि खे जेको आहे कानून जे कटहरे में आंदो वञे। अहिड़ी रीति PTI जी बानी जेको आहे हिकिड़ो मैसेज करायो आहे ऐं उहो तहरीक इंसाफ़ जे तरफ़ां जेको आहे अॻवान प्रेस कॉन्फ्रेंस करे ॿुधाइनि पिया। कल्ह बि जेको आहे उमर अयूब साहब ऐं ॿियनि जेको चयो त PTI जे बानी जेको आहे उहो मैसेज इहो ॾिनो आहे क़ौम जे लाइ त क़ौम जेको आहे नयुनि चूंडुनि जी तयारी करे ऐं हीअ हुकूमत जेको आहे पाक फ़ौज ऐं PTI खे आम्हूं साम्हूं करणु चाहे थी ऐं उन्हनि खे विढ़ाइणु चाहे थी। इस्लामाबाद में हिकिड़ी ॿी ख़बर आहे, उहा अॼोकी इहा आहे त अॼु इस्लामाबाद में कल्ह 144 लागू कयो वियो आहे। अॼु अपोज़िशन जे तरफ़ां अॼु एहतजाज जी कॉल ॾिनल आहे, एहतजाजी मुज़ाहिरे जो ऐलान कयो वियो आहे। तंहिंजे करे जेको आहे हुकूमत उते इस्लामाबाद में कल्ह 144 लागू कयो आहे। कंहिं बि जेको आहे सियासी सरगर्मी ते, जलसे ते, गॾिजाणी ते जेको आहे उहा मुकमल पाबंदी आहे ऐं उहा जेकॾहिं थी त उहा कल्ह 144 जी भंज कड़ी हूंदी। कराची हलंदासीं त कराची में राति जेको आहे अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जिते नवाब अकबर बुगटी साहब जो जेको आहे ख़ानदान में झेड़ो थियो आहे। नवाब अकबर बुगटी जो भाइटियो फहद बुगटी ऐं संदसि भाणे जो जेको आहे अली हैदर बुगटी जेको आहे, इहे धुरियूं पाण में विड़ियूं आहिनि, जंहिंजे करे नवाब अकबर बुगटी जो जेको भाइटियो आहे फहद बुगटी समेत 5 ॼणा क़तल थी विया आहिनि ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जेके माण्हू क़तल थिया आहिनि उहे नवाब अकबर बुगटी जे ख़ानदान जा उनजा वेझा जेके आहिनि अज़ीज़ आहिनि, जिन में फहद बुगटी, मीर मैसम बुगटी, मीर ईसा बुगटी ऐं नसीबुल्ला बुगटी शामिल आहिनि। अॻिते वधंदासीं त लाड़पट जो जेको सीनियर अॻवान आहे, सीनियर पंहिंजो वज़ीर बि हुयो ऐं पीपल्स पार्टी जो जेको आहे सूबाई वज़ीर हो, पाण 2 भेरा जेको आहे MPA रहियो, 1 भेरो सूबाई वज़ीर रहियो, 3 भेरा सलाहकार रहियो। गुलाम कादिर मलकानी साहब उहो लाॾाणो करे विया आहिनि। कल्ह उन्हनि जी जेको आहे कराची जी जेको आहे खांगी अस्पताल में उन्हनि धणी हवाले कयो 68 साल उमिरि में ऐं उनखां पोइ खेनि जाती वेझो राज मलक में संदन तदफ़ीन कई वई, जिते पीपल्स पार्टी जी सीनियर क़यादत उते मौजूदु हुई, केतिरा ई वज़ीर, सलाहकार ऐं वॾे अंग में जेको आहे उते संदसि माण्हू मौजूदु हुआ, संदसि जेको आहे चाहींदड़ मौजूदु हुआ, संदसि तकिया माण्हू जेको आहे उहे उते मौजूदु हुआ। खोड़ ख़बरूं आहिनि, पर ज़ाहिरा प्रोग्राम असां देरि सां कंहिं टेक्निकल में फॉल जे करे शुरू कयोसीं। हाणे असां तावन ॿुधायूं था जेको असांजे मेहरान सुबुह मेहरान सां जंहिं
ताउन कयो आहे उहो आहे ज़ीरा प्लस, जेको हर चांहि लाइ आहे प्लस। ऐं ज़ीरा प्लस जे पैकेट ते हिकु तस्वीर ॾिनी थी वञे ऐं तव्हां बि पंहिंजी तस्वीर ॾेई ऐं ज़ीरा प्लस ते पंहिंजी तस्वीर ॾिसी सघो था। ऐं ज़रूरु इस्तेमालु कयो ज़ीरा प्लस, जेको हर चांहि लाइ आहे प्लस। ॿियो असांजे प्रोग्राम सुबुह में रहण सां ताउन कयो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश। स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। स्किन वाइट पारां हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश, जेको कुदरती चांवरनि जे खीर सां ठहियलु आहे। चहिरे खे अंदरि ताईं साफ़ करे स्किन जे टेक्सचर खे बहितर करे शीशे जहिड़ी जिल्द खे स्किन वाइट मिल्क फेस वॉश सां स्किन करे अहिड़ी साफ़ जहिड़ो शीशो। सो नाज़रीन तव्हां ही जेको स्किन राइस फेस मिल्क वॉश आहे तव्हां ज़रूरु इस्तेमालु कयो। ही ख़ासि करे असांजे भेनरुनि लाइ इजाद थियो आहे ऐं मां बि इस्तेमालु कयां पई कल्ह खां ऐं तव्हां बि इस्तेमालु कंदो। ऐं जेके ही गर्मी जी जेका वेदर पई सीज़न पई हले इलाही गर्मी आहे ऐं असां जूं भेणूं घरनि खां टाइम उन्हनि खे मिले ई नथो, कमनि खां वरी ॿियूं आहिनि ऑफिसुनि में आहिनि, उन्हनि खे टाइम मिले नथो। इकोनॉमी जी मसइलो इहो लॻो पियो आहे, महांगाई आहे ऐं एतिरी ई सस्ती प्रोडक्ट आहे जो हर को ई अवेल करे सघे थो। सो मुंहिंजो तव्हांखे मशवरो आहे त ही जेको स्किन वाइट राइस फेस मिल्क वॉश आहे त उहो तव्हां ज़रूरु ख़रीद कयो। बिल्कुलु बिल्कुलु सदफ़, पाण महिमाननि ॾांहुं हलंदासीं बिना कंहिं देरि जे ऐं मां महिमाननि जो तारुफ़ कराईंदुमि। हिन वक़्तु जंहिं शख़्सियत मूंखे जॉइन कयो आहे संदन तालुक़ु लोक अदब सां आहे, लोक ॾाहप सां आहे ऐं गॾोगॾु सुगड़ाइप सां आहे। तव्हां ज़रूरु इहो ॿुधा हूंदा। हाणे इहो जेको पूरो जेको सब्जेक्ट आहे, पूरो बाब आहे, उहो घणे भाङे जेको आहे ज़वाल पज़ीर आहे। अॻे ॻोठनि में जेको आहे सुगड़ कचहरियूं थींदियूं हुयूं, हिकिड़ो नओं टैलेंट साम्हूं ईंदो हुयो ऐं गॾोगॾु तालीम सां गॾु हिकु तरबियत थींदी हुई। उते वॾनि जे विच में नंढा वेहंदा हुआ त एॾी तरबियत हासिलु कंदा हुआ, कचहरियूं थींदियूं हुयूं, ओताकूं आबाद हूंदियूं हुयूं, अंगण आबाद हूंदा हुआ। पर ज़ाहिर आहे हिन वक़्तु उहे जेके हालतूं आहिनि सिंध जूं, उहे तव्हां जीअं ॻाल्हि कई महांगाई जी, तालीम जी खोट जी, ॿिया जेके क़बीलाई जहिड़ा आहिनि अमन अमान जी, त उनजे करे ही हिकिड़ो पासो जेको आहे उहो पंहिंजो सवाल पज़ीर बिल्कुलु तॾहिं बि तरबियत हिकिड़ी थिए थी पई। असां घुमण वञूं था तरबियत थी थिए, असां पंहिंजे सुगड़नि सां था वेहूं, उहा असांजी तरबियत थी थिए असांजे नौजवाननि जी, असांजे ॿारनि जी। बिल्कुलु बिल्कुलु, ही हिकिड़ी अकेडमी हूंदा आहिनि ऐं झर झंग में हिकिड़ी वॾी अकेडमी हूंदा आहिनि ऐं सम्झो त यूनिवर्सिटी जो हैसियत रखंदा हुआ। पर हाणे ज़ाहिर उहा पाण इन समूरनि पाण मामलनि ते बि ॻाल्हाईंदासीं, हुनजे उरूज जी सवाल ते बि ॻाल्हाईंदासीं, हुननि खां बेत बि ॿुधंदासीं, गॾोगॾु हिननि सां कचहरी बि कंदासीं। हिन वक़्तु जंहिं सुगड़ मूंखे शख़्सियत जॉइन कयो आहे, सुगड़ अली अकबर चांडियो साहिबु, संदन असुल तालुक़ु त कंबर शहदाद कोट सां आहे, पर हिन वक़्तु उहे हैदराबाद में रहनि था। साईं तव्हांखे सुबुह मेरान में भलीकार चऊं था। कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे अंगण जी सूंहं थिया। गॾोगॾु साणनि जेको आहे सुगर जेके शरीक आहिनि फ़क़ीर अली नवाज़ लंजवाणी साहिबु ऐं संदन असल तालुक़ु उमरकोट सां आहे, पर हिन वक़्तु उहे कराची में रहनि था। कराचीअ में जेको आहे पंहिंजी सुगड़ लोक ॾाहप लोक अदब जी जेको आहे उहो ख़िदमत कनि था। साईं तव्हांखे बि असां दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था। ऐं ॿी वरी नंढड़ी असांजी जेको सुगड़ आहे हलीमा चांडियो, बिल्कुलु हलीमा चांडियो असां गॾाइल नंढड़ी लिटिल स्टार आहे, भिटाईअ जी हाफ़िज़ आहे। संदसि उमिरि जेको आहे 11 साल आहे ऐं हिन वक़्तु हुन 2 क्लास जा जेको आहे उहो पेपर ॾिना आहिनि, इम्तिहान ॾेई जेको आहे उहा हाणे मोकलूं मल्हाए पई, हुन खां पोइ 3 क्लास में वेंदी। ऐं हलीमा खे बि असां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम हलीमा, कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? अस्सलाम वालेकुम हलीमा, कीअं आहियो बेटा, ठीकु आहियो? हा मां ठीकु आहियां। ॿियो त हिन नंढड़ी खे ॾिसी न मूंखे एॾो माना प्यार थो अचे हिन ते, त असांजा जेके सिंधी ॿारड़ा आहिनि उहे बि हाणे माना हू पंहिंजे वॾड़नि खे ॾिसी उहो ॿुधी करे ऐं उहो ई फन हुननि में डेवलप पियो थिए। बिल्कुलु बिल्कुलु, पाण अली अकबर चांडियो साहिब ॾांहुं हलंदासीं ऐं चाहींदासीं त पहिरीं हुननि खां को बेत ॿुधूं त पोइ वरी कचहरी शुरू कयूं। साईं अली अकबर चांडियो साहिबु। हा साईं, सुगड़नि वटि काफ़ी सनफ़ूं आहिनि। जी हा, पर शुरूआत में असां हिकिड़ो नसीहती बैत अर्ज़ु कंदासीं त निवड़ तसी रख नीह थी हेठां ई सां हल, वॾाई कढ वजूद मां इहो औखो अथई अमल, तकबर तड़ायो अज़ाज़ील खे तॾहिं आ तड़ियल, गाफ़िल न थी गुरूर छॾे ॾे अदा कर अकुल, ही धन दौलत दुनिया जा भाऊ ॾिसी न भुल, कम न ईंदुई कबर में इहो अॾायल महल, हिते मंझांदे जो माॻु आहे ईंदुई ओचितो अजल, पोइ नई धरींदई धूड़ में मथां ॿीणो विझी बल, अकबर अॻियां ईंदई कुल जेके वण चिना हूंदई वातसी। पर अञा अर्ज़ु कयुमि त निवड़ तसीर कुनीह कढ तकबर दिलि मां, तकबर अज़ाज़ील खे बि माराए छॾियो।
निवड़त सी रखुनी हूँ छड़ तड़े तकब्बुर मोहब्बत संधा मन में तू विहाए रखु वखर नादान हिन नफ्स के दे ढील न एडी ढर कढी छड़ कलूब मां ये वडाई वारा वर इन अल्लाह म अस्साबिरीन सदाई कर सब्र ज़ाहिर हिन ज़बान सी पराई कर म पचर जेका पोखी दे सा लुणदे या खरी अथई खबर समर खण जसान अग्या सुन में अथई सफर अकबर अग्या ईंदई कुल जेके हा जेके अग्या ईंदई कुल जेके तो हिन वण चिना हिन वात सा जेके न हिन दुनिया में तो कम कया ये उन वक्त अग्या ईंदई जॾहिं हितां इंसान मरी हले थो पियो। वाह वाह तमाम खूबसूरत ऐं तमामु तव्हां जेका इहे सॼो मंज़रकशी कई आहे ऐं न्याज़ निवड़त जी ऐं सब्र जे हवाले सां साईं फ़क़ीर अली नवाज़ लंजवाणी साहिबु तव्हां शुरू में असांखे छा था ॿुधायो? हा साईं असां ॻाल्हि कंदासीं त जी साईं चयो त हिदायत जा बैत जी हा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चयो त इन सुर में आहे त मारे कुटे मूं वॾा वस कया वेठसी मारे कुटे वॾा वस कया असल में पंहिंजे ख्वाहिश खे नफ़्स खे मारण जी ॻाल्हि थो करे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी हा सुर में त मारे कुटे मूं वॾा वस कया वेठसी सिधो सिराड़ो न ॾे भिरे मथे भूं हाणे तात सेखारीस तूं मुंहिंजी सुवारी सिधो न कयो। हाणे हिकिड़ो दरवेश ॿिए दरवेश खे थो चए त मूंखे का अहिड़ी ॾस ॾे जो आऊं नफ़्स ते कंट्रोल करियां त हुनजो त अधो ॻाढ़ो अन्न जो थोरो गाह ॾींसि इंसान खे सम्झाइणी आहे ज़ाहिर उठ के कयो वियो आहे त अधो ॻाढ़ो अन्न जो थोरो गाह ॾींसि उथी आधी राति इस्तग़फ़ार जो खरखलो हणीसि इन लज़ीन आमनू अमल सालिहात इहो वात हलियाण ॾींसि हक़ीक़त जो हनो रखी तहजत तंग भरीसि कुल नफ़्स ज़ाइक़तल मौत इहो चाबक चखाईंसि मोहब्बत जे मैदान में टिलियो टिलाईंसि पोइ इन ई पर आणीसि त तोसां सिधो वांदो सैयद चई। हाणे वरी चयो त राति सुवाई भूं साईं राति सुवाई भूं साईं त अलाह साईं असांखे दुनिया में घस सिधो ॾिनो आहे ऐं सुहाई बि आहे पर असांखे उहो घस न आहे छॾिणो त राति सुवाई भूं साईं पटी वॾो पंध मरण खां ॼमण खां वठी मरण ताईं वॾो पंध हिनखे पाण खे संभाल राति सुवाई भूं साईं पटी वॾो पंध हलंदे हबीबनि ॾे करहा मोड़ मकंद बंधण सोई बंद जो हुत पहुचाई परी खे उहो कमु कर जेको महबूब वटि पुॼी करहा कसर छॾ रुॻो फ़ाइदे जे पुठियां कसर या फ़ाइदे वारी शइ छॾ करहा कसर छॾ विख वधंदी पाव मुंहिंजो हलण उते जिते जानब जी जाइ तोखे चंदन चारियां ॿियो वग लाणी खाए पोइ ईअं उठ ठाहे जे हूंदी राति हुत मिलियो करहा कारी राति सिघो पवंदई सुञ में कबर जी भउ थो ॾियसि त करहा कारी राति सिघो पवंदई सुञ में पुछंदे पुछंदे की न की लवंदे लात उहो जेके वण चिनई वात से अॻियां ईंदई ओगर में वरी छा साईं भला की न भेली इंसान जेको सुठो हूंदो उहो नुक़सानु उहो शैतानी कमु न कंदो भला न भेलीन तोड़े छुरिया घुमनि छेक भला न भेलीन तोड़े छुरिया घुमनि छेक मोड़े मञर टारियूं चांगा न चरीन उहो निभायो था नीन बाज़ी उन बाग जी सिधे रस्ते ते उन मंज़िल ते जेको तव्हां चयो न त नफ़्स जी ॻाल्हि कई त पहिरीं जेको असां खाधो आहे असांजो जेके फूड आहे खाधो असां उन ते कंट्रोल कंदासीं पोइ असां पंहिंजे नफ़्स जी ॿियनि शयुनि ते असां कंट्रोल करे सघूं था त इन करे शाह साहब बि इहो थोरो न रंग ॾिनो पंहिंजे बेत में त असां ईअं कंदासीं त पोइ पंहिंजे हा बिल्कुलु बिल्कुलु हा हा बिल्कुलु 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 हाणे असां हलंदासीं सुगढ़ अली अकबर चांडियो साहब ॾे त हू असांखे छा थो ॿुधाए कहिड़ो शाह साईं जो बेत पियो ॿुधाए। शाह साहिब जो बेत असां नंढड़ी तव्हांखे जाम ॿुधाईंदी तंहिंजे करे उहा वारो उनखे था ॾियूं असां पंहिंजी शाइरी तव्हांखे असां ॿुधायूं था पिया त कंहिं दोस्त मूंखे चयो तव्हां सुघड़ आहियो ऐं तव्हां को ॾाहप जो ॾस ॾियो। जी पोइ मुंहिंजो ठीकु आहे अर्ज़ु कयुमि
त सूफ़िन जो अथई ख़्याल भलो, दरवेशन जो हाल भलो, उठन जो अथई माल भलो, ॻाइणो हो जलाल भलो, कलंदर अथई लाल भलो, तंबूअ लाइ अथई पाल भलो, बोस्की जो अथई कपिड़ो भलो, ठिकर जो अथई घड़ो भलो, माल लाइ अथई चड़ो भलो, लाई खां अथई वड़ो भलो, मुंहन जो अथई दड़ो भलो, लतीफ़ जा अथई गस भला, चयाई अञा ॾे के ॾस भला। चई में सिंधी अथई शहज़ोर भला, पखियुनि में अथई मोर भला, अॻियां हुया दौर भला, भाॻियनि लाइ अथई ढोर भला, ढगनि में अथई गोर भला, सुघड़ जा अथई डोर भला, कपिड़े जा अथई नंग भला, सारियुनि जा अथई संग भला, साज़नि में अथई चंग भला, काठियुनि लाइ अथई झंग भला, ॾोकनि जा अथई ॾंग भला, खीर अथई ख़ालिस भला, चयाई अञा ॾियो के ॾस भला। वाह वाह। चई में तोते जी अथई गानी भली, पोड़प खां जवानी भली, भत खां अथई मानी भली, ओताकी जी मेज़बानी भली, पले जी अथई आनी भली, चांहि सिले मानी भली, मच्छीअ लाइ अथई यारी भली, घर लाइ ॿुहारी भली, थावनि लाइ अथई खारी भली, लस्सीअ लाइ अथई पारी भली, हवा लाइ अथई जारी भली, पत्थर अथई पारस भला, चयाई अञा ॾियो के ॾस भला। चई में सीधे लाइ अथई छली भली, पाणीअ लाइ अथई खली भली, गर्मीअ लाइ अथई झली भली, भाॼीअ लाइ अथई पली भली, तॾीअ खां अथई रिली भली, कूलर खां अथई दिली भली, चांवर सभ खां सेलो भलो, गोश्त लाइ अथई छेलो भलो, कुराड़े लाइ वरी केलो भलो, बबरनि जो अथई ॿेलो भलो, भिट धणीअ जो मेलो भलो, बबरनि जो अथई ॿेलो भलो, भिट धणीअ जो मेलो भलो, हा भिट धणीअ जो अथई मेलो भलो, से इहे अथई गस भला, चयाई अञा ॾियो के ॾस भला। मुझो आदिल हुक्मरान भलो, आलिम जो बयान भलो, किताब अथई क़ुरान भलो, महीनो आ रमज़ान भलो, निमाज़ी आ इंसान भलो, पंतन जो अथई शान भलो, मालिक जो अथई ज़िक्र भलो, सदाई कर शुक्र भलो, मौत जो अथई फ़िक्र भलो, ॾुकर खां अथई सुकर भलो, रुलण खां अथई घर भलो, कर मिसकीननि ते तरस भला, चयाई अञा ॾियो के ॾस भला। मुझो ॼावा हक़ जा ॼाम भला, नबी साईं जा नाम भला, पहुचायई पैगाम भला, असीं उन जी साम भला, हसन हुसैन इमाम भला, अरबी जा ग़ुलाम भला, चङा चारई यार भला, वली वफ़ादार भला, सखी से सरदार भला, प्यारनि जा अथई प्यार भला, चई में अकबर वाली से वारिस भला, चई में हाणे न पुछजांइ गस भला। ॾाढी सुहिणी ॻाल्हि। असांजी जेकॾहिं न्यू जनरेशन तव्हां सां ईअं गॾु वेहे त हू चङा कम बि सिखी वेंदी ऐं नेगेटिव साइड बिल्कुलु न वेंदी। ऐं हाणे नाज़रीन असां हलूं, असां जे प्रोग्राम सां जिन तावन कयो आहे उहो आहे ज़ीरा प्लस, जेको आहे हर चांहि लाइ प्लस। ऐं ज़ीरा प्लस जे पैकेट ते हिकु तस्वीर थी अचे ऐं तव्हां बि पंहिंजी तस्वीर हिते ॾेई था सघो ऐं अथवा तव्हांजी पंहिंजी तस्वीर बि अची थी सघे। ऐं ज़ीरा प्लस ज़रूरु इस्तेमालु कयो, इन करे जो हर चांहि लाइ आहे प्लस। ऐं ॿियो असांजे प्रोग्राम सुबुह मेहरान सां तावन कयो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश, स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। स्किन वाइट पारां हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश, जेको कुदरती चांवरनि जे खीर सां ठहियलु आहे। चहिरे खे अंदरि ताईं साफ़ करे स्किन जे टेक्सचर खे बहितर करे थो। शीशे जहिड़ी जिल्द खे स्किन वाइट मिल्क फेस वॉश सां स्किन करे अहिड़ी साफ़ जहिड़ो शीशो। सो नाज़रीन असांजी भेणूं तव्हां ज़रूरु इस्तेमालु कजो ही स्किन फेस राइस मिल्क वॉश। सो मां तव्हांखे इहा एडवाइस ॾींदसि। ऐं हाणे वञूं था असां ब्रेक ते। ब्रेक खां पोइ असां जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबुह मेहरान। सुबुह मेहरान। हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवां थी सुबुह मेहरान सां गॾु प्रोग्राम सां मां सैयद सदफ़ बुखारी ऐं मूंसां गॾु आहे मां अज़मतुल्ला कुंभर ऐं जुमतुल मुबारक जो बाबरकत ॾींहुं असां न्यूज़ ब्रेक खां वापसि आहियूं। ख़बरूं ॿुधी ऐं ख़बरूं बि ज़रूरी हूंदियूं आहिनि, हिन मुल्क में छा वहे ऐं छा वापरे पियो उहो ज़रूरी हूंदो आहे। ऐं गॾोगॾु जुमतुल मुबारक जो बाबरकत ॾींहुं आहे। नाज़रीन तव्हां जीअं ख़बर आहे त अॼोके ॾींहं ते जेको आहे झर झंग में शहरनि थोरे वाह वस्तीअ में जुमे जो ख़ासि जेको आहे उहो इबादतूं कयूं वेंदियूं आहिनि, ख़ासि तयारियूं कयूं वेंदियूं आहिनि। ऐं कुझु देरि खां पोइ जेको आहे जुमतुल मुबारक जो जेको आहे ग़ैर नमाज़ुनि जो सिलसिलो शुरू थी वेंदो। ऐं अॼोके ॾींहं ते घरनि में बि रौनक हूंदी आहे। सभु फैमिली मेंबर जेको आहे गॾु लंच ते गॾु थींदा आहिनि,
गॾोगॾु इबादतूं बि थींदियूं आहिनि, सो असांखे पंहिंजी दुआउनि में ऐं पंहिंजी इबादतुनि में ज़रूरु यादि कजो। ऐं गॾोगॾु इहो मां ॿुधाईंदो आहियां, सुबुह मेहरान सां असां सां ताउन कयो आहे ज़ीरा प्लस, हर चांहि जो प्लस ज़ीरा प्लस पंहिंजे ख़ासि पैकिंग में तव्हांजे शहरनि में, तव्हांजे वाहर बस्तीअ में मौजूदु आहे, पंहिंजे मयार बरक़रार रखंदे, पंहिंजो पैकिंग बरक़रार रखंदे, पंहिंजो जेको हुनजो टेस्ट आहे उहो बरक़रार रखंदे। सो अॼु ई ख़रीद कयो। नई पैकिंग में, नए एडिशन में जेको आयो आहे उन ते हिकिड़ी यादगार तस्वीर आहे। उहा तस्वीर तव्हांजी बि यादगार तस्वीरनि ते शाया थी सघे थी। हिन पैकिंग ते ॾिनल एड्रेस ते पंहिंजी यादगार तस्वीर जेको आहे उहा अॼु ई मोकिलियो बिना कंहिं देरि जे। ऐं कुझु ई ॾींहंनि में तव्हांजी तस्वीर बि जेको आहे हिन जे स्पेशल एडिशन जेको आहे पैकिंग आहे उन ते जेको आहे उहा शामिलु हूंदी। गॾोगॾु ॻाल्हि कंदासीं पाण स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश जी, जेको स्किन खे करे अहिड़ो जहिड़ो शीशो। ऐं इहा स्किन में जेको 3-in-1 फार्मूला आहे, तव्हांजी स्किन खे नरम ऐं मुलायम करे, पुरकशिश बणाए, झुरियूं ख़तमु करे। सो असांजूं भेनरियूं अदड़ियूं तोड़े ॿाहिरि जेको आहे अॼु ई ख़रीद कयो स्किन वाइट मिल्क फेस वॉश, जेको करे स्किन खे अहिड़ो जहिड़ो शीशो। जी सदफ़ बिल्कुलु। हा अज़मत, हाणे पाण हलूं था पंहिंजे जेके स्पेशल असांजा सुघड़ आयल आहिनि, महिमान आयल आहिनि, जेके असांजे मंच खे अॼु ख़ूबसूरत जन बणायो आहे। असां नंढड़ी हलीमा खां ॿुधंदासीं। ऐं सो नाइस ऑफ यू हलीमा, ॾाढी प्यारी पई लॻे। ऐं नंढड़ी नंढड़ी असांजी सुघड़ हलीमा असांखे अॼु छा ॿुधाईंदी? लतीफ़ साईं जा बेत थी ॿुधायां। माशाअल्लाह। लतीफ़ साईं जा बेत थी ॿुधायां सुर ससुई मां। लतीफ़ साईं ससुई ते सॼा सारा 5 सुर चया आहिनि। पहिरियों सुर ससुई आबरी, ॿियों सुर माज़ूरी, टियों सुर देसी, चौथों सुर कोहारी, 5हों सुर हुसैनी। हाणे ससुई ॻाल्हाए थी सटिन सां। आया आस थियाम 12 चा भंभोर में, पसी पहर पुनुह जे नहसी नेण ठरियाम, गूंदर विसरियाम सुखनी शाखूं मुकियूं, मिज़माननि महरी आणे झोकिया झोक में, चाटे चंबन में वया जीअं बाज़ सटे बहरी, कोहारो कहरी वयो निहोड़े निंड में, वर में कोन्हे वर ॾेरनि वर वॾो कयो, निहारींदसि निकिरी बोतनि कारण बर, आॾो टकर टर मतां रोह रतियूं थिए, छाजे ॾिंगा ॾेर मुंहिंजो ॾींहुं ॾिंगो मथिए, उठनि ऐं ओठी अड़नि जे छा वहीणो वेर, हीअ कमीणी केर जा अमुर खे आॾो फिरे, अॻे उठ रड़नि मूं भेरे माठ थी, पलाणींदे पाण में कुछो की न कुठनि, काजा माम मुठनि, हिन पिण हुई हुनसी ॾाघनि ॾेरनि ॾूंगरनि, टिन्ही ॾिन में ॾुख से सभु भाय में सुख, हेकां धिकारणि होत जे ॾाघनि ॾेरनि ॾूंगरनि, ॾुखनि आऊं ॾधी पुछां पेर पुनुह जो, विझां विख वधी लिखे आऊं लधी, न त पटनि केर पंध करे, उठ वेरी ओठार वेरी वेरी थियड़ मुॾेर, चौथों वेरी वाव थियो जंहिं लटिया पुनुह जा पेर, 5हों वेरी सिज थियो जंहिं उलही कई अवेर, 6हों वेरी छपर थियो जंहिं सवान कया सेर, 7हों वेरी चंड थियो खिड़ियो न वॾी अवेर, वाहेरे जी वेर छुलूं करियां छपरें, ॾूंगर ॾुखो इनखे दिलासा ॾिजनि, घणो पुछजे तनखे जिन वटां हो त वञनि, तूं कीअं संधा तनि पाहण पेर ॾुखोई, तपी कंदे कोह ॾूंगर ॾुखो इनखे, तुंहिंजे पाहण पॿजा त लिंग मुंहिंजा लोह, कंहिंजो कोन्हे ॾोह अमुर मूंसी ईअं कयो। हलीमा इलाही सुठो ॿुधायो। ॿियो त ही जेको ससीअ जे बारे में ॿुधाई, ही असांजूं सूरमियूं आहिनि शाह साहब जूं, त ऐं हू हिकिड़ो ब्रेवरी किरदारु आहे, माना ब्रेव हुयूं। ऐं पंहिंजे अॼु जी औरत खे हिकिड़ो पैगाम आहे त औरतूं बि त ब्रेव आहिनि, छो जो असांजे शाह साईं अहिड़े दौर में पंहिंजे सूरमियुनि खे, ऐं उहे सूरमियूं न हू अमीर हुयूं न ई छा हूं किथां न आहिनि कहिड़ी फैमिलियुनि सां मिलायूं, बहादुर हुयूं असांजूं सूरमियूं। जी हा बिल्कुलु। हलीमा खां पुछंदासीं त हलीमा ही कीअं यादि कंदी आहे, नंढड़ी उमिरि में बेत कीअं यादि थींदा आहिनि ऐं केरु यादि कराईंदो आहे? जी मुंहिंजो वालिद साहब सुघड़ अली अकबर चवंदो मूंखे यादि कराईंदो आहे, मां यादि कंदी आहियां। अच्छा, कीअं मतिलबु यादि कीअं कंदा आहियो? मतिलबु जेको पिया रटींदा आहियो हिकु ॾींहं में यादि थींदो आहे, 2 ॾींहंनि में,
या वरी पाण पढ़ंदा रहंदा आहियो हर वक़्तु, कीअं यादि कंदा आहियो? जी मुंहिंजो बाबा आहे न, मूंखे ॾींदो 2 लफ़्ज़ 3 लफ़्ज़ त मां यादि करे ईंदी हुयमि, 2-3 ॾींहंनि में यादि थींदो। अच्छा, वाह 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 वाह। त हलीमा घणा भाउ भेण आहिनि? ॿियनि भाइरनि ऐं भेनरुनि खे बि सॼो ईअं पिटाई यादि आहे? जी मुंहिंजे नंढनि भेणुनि खे थोरो थोरो यादि आहे, बाक़ी मुंहिंजो भाउ नंढड़ो आहे। अच्छा, वाह वाह, माशाल्लाह माशाल्लाह। ऐं केतिरो यादि कयो आहे हलीमा भटाई साहब खे? तमामु घणो यादि कयो आहे। अच्छा, चलो हाणे ॿिए कहिड़े सुर में छा था ॿुधायो? जी ससुई मारी मारी लतीफ़ साईं जा बेत ॿुधायां सुर मारी मां। जी जी, माना हलीमा असांखे सुर में ॿुधाईंदी। माशाल्लाह माशाल्लाह जी। अलस्तो बे रब्बेकुम जॾहिं कनि पियो कालू भला कल बसी, तॾहिं तित चयो तहीं वेर कयो वचनो वेड़ी चनिसी, नका कुन फयकून हुई, नका मूरत माह, नकी सुध सवाब जी, नको गर्ज गुनाह, हेकाई हेक हुई बहदा नियत वाह। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, बिल्कुलु। फ़कीर अली नवाज़ लंजवानी साहब ॾांहुं हलंदासीं। सर, कीअं था ॾिसो हीअ जेके सुगर कचहरियूं थींदियूं हुयूं हिन वक़्तु, उन्हनि जो छा अरूज, छा ज़वाल आहे, ऐं के सुगर जेके आहिनि उहे केतिरा आहिनि हिन वक़्तु सिंध में? इहो जेको सॼो हिकिड़ो वॾो इदारो हूंदो हुयो, वॾी यूनिवर्सिटी जी हैसियत रखंदो हुयो, इहो जेको सॼो मौज़ू आहे, सॼो जेको लोक अदब आहे, उहो हिन वक़्तु किथे बीठल आहे? असां तव्हांजी ॻाल्हि सही कोन सम्झी ऐं हलूं था थर ॾे। जी हा। त थर अहिड़ो हिकिड़ो खितो आहे जेको जॾहिं मींहुं वसंदो आहे पोइ हुननि लाइ ईद थी वेंदी आहे। जी हा। ऐं हुननि जो माल मतो, हुननि जो गुज़र सफ़र सॼो बरसातनि ते हूंदो आहे। ऐं ॿियो इहो बि अर्ज़ु कंदा हलूं त असांजो बि तजुर्बो आहे, जेकॾहिं असां केॾीमहिल त इहे दुआ घुरंदा आहियूं त बाबा मींहुं जाम वसण। जी हा। त अलाह साईं इंसान जी दुआ बि क़बूल कंदो आहे कंहिंजी न कंहिंजी। त असां पाकिस्तानी जेके आहियूं त असां अहिड़े क़िस्म सां अलाह खां दुआ घुरूं त या अलाह साईं सिंध ते ख़ैर जूं ऐं रहमी बरसातूं असां। बिल्कुलु आमीन। त उहे रहमी केॾी महिल बरसातूं एतिरियूं थींदियूं कोन्हनि, जेको ॾुकर अची वेंदो आहे, केॾी महिल वरी बरसातूं एतिरियूं थींदियूं आहिनि त ॿोड़े वेंदो आहे। त कंहिं न कंहिंजी ॻाल्हि क़बूल अलाह साईं करे विझंदो आहे। त असां हर वक़्तु जेॾीमहिल बि निमाज़ पढ़ूं, जेका बि ॻाल्हि कयूं त या रब्बिल आलमीन असांजे मुल्क ते, असांजे वतन ते ख़ैर जूं ऐं रहमी बरसातूं वसनि। जीअं शाह अब्दुल लतीफ़ भटाई चयो आहे त हुकुम थियो बादल खे, हुकुम थियो बादल खे। हा, हाणे इहो ईअं आहे जी हिकिड़ा ज़ख़ीरा खोर जेके आहिनि उन्हनि कंहिं उन्हनि खे ॿुधायो त हिन साल ॾुकर पवंदो, तव्हां माल वठी गॾु करियो ऐं पोइ जेको आहे माल महांगे अघ ते विझिजो। अॼु बि उहो ई सिलसिलो हले थो। लतीफ़ सरकार उहो गवाही थो ॾे, अलाह खे उहा शइ मंज़ूर न ठही। उन साल एतिरियूं बरसातूं वठियूं, एतिरो गाह, एतिरो अन्न थियो जो हुननि जा जेके गुदामनि में पियल जेको अन्न हो उहो सॼो धप करे वियो हुयो। त उन लाइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई थो चए त हुकुम थियो बादल खे सारंग साट कजनि, विॼूं वसण आयूं टहट में तिमन, जनी महांगे लाइ मेड़ियो से था हथ हणनि, पंजनि मंझां 15 थिया ईअं था वर्क वरनि, ॾुकारिया ॾेह मां मूज़ी सभु मरनि, वरी वॾे वस जूं कयूं ॻाल्हियूं गवारनि, ओ सैयद चए सदन आ तूं तुंहिंजो आसरो। रब खे उहा ॻाल्हि न वणी ऐं हुननि जो कयल माल गॾु जेको उहो धप किनो करे वियो। ऐं इंसान खे सोच न आहे, ऐं इंसान जेको सोचींदो आहे उहो पंहिंजे नुक़सान लाइ सोचींदो आहे। हू जेको बि सोचनि था, जेको बि कनि था, जेका बि ॻाल्हि इंसानियत खां आउट आहे न, हू हुननि लाइ हिते न त हुते नुक़सानु आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चयो त मोटी मांडाणनि जी वारे कयाई वार, विॼूं वसण आयूं चोॾस थी चौधार, के उथी वयूं इस्तकमोल ॾे, के मुड़ियूं मगरब पार, के चमकनि चीन ते, के लहन समरकंद सार, के रमी वयूं रूम ते, के काबल के कंधार, के दहली के दखन के गुल मथे गिरनार, कॾहिं जुंबी जैसर मीर तां ॾिनियूं बीकानेर बकार,
कनी बिज भुॼाया के ढट मथे ढार कनी अची उमरकोट ते वसाया वलार साईं सदाई घणा माण्हू पढ़ंदा आहिनि साईं म सदाई मां जो मतिलबु त मींहं न वसनि रहनि जा मींहं साईं सदाई करी सिंध मथे सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे सारंग सार लहेज अल्लाह लग उन्हनि जी पाणी पोज पटल ते अर्ज़ा अन्न करेज ओ वतन वसाएज त संघारन सुख थिए सारंग खे सारीन माण्हू मिर्ग मेयूं आड़ियूं आबर आसरे ताड़ा तवारीन सिपूं जे समुंड जूं नए सिज निहारीन ओ पल्लुर जे प्यारीन त संघारन सुख थिए बैत आख़िरी में चवंदासीं त आदम ई नांग आदम ई नांग असांजो जेको महबूब आयो उहो चवनि था लखे बरसातूं असांजे लाइ आहिनि माना उन लाइ शाह अब्दुल लतीफ़ चयो त आदम तो में का शइ कोन्हे जेतिरो असांजे महबूब मुस्तफ़ा जे अचण सां असां ते रहमतूं वसियूं उहा ॻाल्हि थो करे त आदम ई न अंग जहिड़ो पसण प्रिय जो सेण न री सैयद चए ई न रचन रंग उहो सै सै चा सारंग जॾहिं जानी आयो जूह में असांजो दुनिया में आयो त सै सै सारंग वाह वाह तमामु ख़ूबसूरत साईं अली अकबर चांडियो साहिब ॾांहुं हलंदासीं अली अकबर चांडियो साहिब जेको आहे न हीअ सभु साईं तयारु वेठा आहिनि रघु मुंहिंजे माइक अचे रघु साईं तव्हां प्लीज़ असां वरी हिन दौर ते हिकिड़ी शइ लिखी आहे जी हा हीअ टच मोबाइल जी हा अॻ में मूं वटि हूंदी बटणनि वारी मोबाइल हा साईं कीपैड जेके चवंदा हुआसीं हा उहा बि वॾी मुश्किल सां सिखियासीं हलाइण कोन ईंदी हीअ वरी हाणे कंहिं सेब ते माण्हू सेखारी आहे वरिती अथमि अली अकबर साहिब हिकिड़ो नंढो ब्रेक आहे पाण ब्रेक खां वापसि अची पोइ वरी तव्हांखे कंटिन्यू कंदो नाज़रीन किताब न वञिजो ऐं हिकिड़ो नंढो ब्रेक आहे असां तव्हांजो तावन बि ॿुधाईंदा जी बिल्कुलु ज़रूरु ब्रेक खां अॻु में असां सां ब्रेक में ताउन कयो आहे जेको सुबुह मेहरान वारनि सां ज़ीरा प्लस जेको आहे हर चांहि लाइ प्लस ऐं इस्तेमालु कजो ऐं ज़ीरा प्लस खाओ ऐं तव्हां बि पंहिंजी चांहि खे प्लस कयो ऐं जीअं त नाज़रीन स्किन वाइट मिल्क फेस वॉश वारनि स्किन खे अहिड़ो साफ़ करे जहिड़ो शीशो ही प्रोडक्ट कोरियन स्किन केयर खां मुतासिर आहे जंहिंजी मदद सां तव्हां चहिरे ते ताज़गी ऐं पुरकशिश आणे सघो था ऐं चहिरो शीशे जहिड़ो करे सघो था नाज़रीन जीअं त कोरियन जेके कंपनी आहिनि इन्हनि जूं इलाही महांगियूं प्रोडक्ट हूंदियूं आहिनि पर ही जेका सस्ती प्रोडक्ट कई वई आहे इन लाइ तव्हां ज़रूरु इस्तेमालु कंदा त जीअं त नाज़रीन असां था हलूं ब्रेक ते नाज़रीन नंढो ब्रेक आहे ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था ॾिसंदा रहो सुबुह मेहरान नाज़रीन हिकु भेरो ॿीहर सुबुह मेहरान में भलीकार ऐं उमेद त जुमे मुबारक जूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी हूंदियूं ब्रेक ते जीअं असां वियासीं त असांखे चांहि बि मिली वई ऐं चांहि सां गॾु वरी तव्हांखे ख़बर आहे त जेको चांहि जो प्लस आहे उहो ज़ीरा प्लस आहे सुबुह मेहरान सां तावन कयो आहे ज़ीरा प्लस हर चांहि जो प्लस ज़ीरा प्लस ऐं पंहिंजे ख़ासि ऐं स्पेशल पंहिंजी पैकिंग में हिकु भेरो ॿीहर तव्हांजे साम्हूं आहे पंहिंजे मयार खे बरक़रार रखंदे पंहिंजे टेस्ट खे बरक़रार रखंदे हर चांहि जो प्लस ज़ीरा प्लस ऐं मोमेंट जी आहे जी हा बिल्कुलु यानी करे जो मुंहिंजी स्किन सफ़ा शीशे जहिड़ी थी वई आहे बिल्कुलु तव्हां प्लीज़ ॿुधायो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो ऐं कोरियन स्किन केयर काफ़ी महांगी हूंदी आहे पर स्किन वाइट इनखे आसान बढ़ाए छॾियो आहे जेको सस्तो कयो वियो आहे स्किन वाइट जी पैकिंग तमामु ख़ूबसूरत आहे इन जे इस्तेमाल सां चहिरे ते दाग ऐं झुरियूं बि घटि थी वेंदियूं आहिनि हीअ असांजे प्रोग्राम सुबुह में राण सां हिननि ताउन कयो आहे ऐं मां पंहिंजी भेनरुनि भाइरनि खे चवंदसि त तव्हां ही ज़रूरु इस्तेमालु कयो ऐं वठो इन करे सफ़ा सस्ती बि आहे ऐं मां बि यूज़ कयां पई स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश ऐं जेको स्किन खे करे अहिड़ो जहिड़ो शीशो ऐं गॾो गॾु ब्रेक ते वियासीं त असांखे हिकिड़ो ॿियो जेको आहे उहो सरप्राइज़ इहो मिलियो त हिकु ॿिए सुगड़ असांखे जॉइन कयो आहे सदन तालुक जेको आहे कराची खां फ़क़ीर अहमद अली चांडियो साहिबु पाण ख़ूबसूरत सुगड़ आहिनि पाण भिटाई जा हाफ़िज़ आहिनि ॾोर बेतनि जा हाफ़िज़ आहिनि ख़ूबसूरत शख़्सियत जा मालिक आहिनि फ़क़ीर अहमद अली चांडियो साहिबु मतिलबु हिकिड़े पासे असां सां गॾु चांहि प्लस थी ॿिए पासे असां गॾु हिकिड़ो ख़ूबसूरत महिमान बि प्लस थियो असां तव्हांखे दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था कीअं आहियो ठीकु आहियो तव्हां शुक्र अल्हम्दुलिल्लाह मालिक जा करम आहिनि सर असां चाहींदासीं त असां तव्हां खां ई जेको आहे हिन ही सेगमेंट तव्हां खां ई शुरू कयूं त तव्हां छा था ॿुधायो असांजे नाज़रीन खे साईं अर्ज़ु थियो त असू कती सावण चेट हूंदा वाह वाह
असू कती सावण चेट हूंदा सांगन सुणी सिंध में खेड़ा खेट हूंदा किथे दरियाह जा दधका ऐं किथे सुकल बेट हूंदा कई महलन में वेही खाइन ताम ताज़ा ओ मुंहिंजा झांगी झूपड़न में बुखे पेट हूंदा वैस जे हलियो हिन जहां मां अहमद मगर मां न हूंदुसि त मुंहिंजा बेत हूंदा मगर मां न हूंदुसि मुंहिंजा बेत हूंदा। वाह वाह, तमामु ख़ूबसूरत। मुंहिंजे ख़्याल में कहिड़ो आहे जेको सादिक फ़क़ीर ॻायो आहे त सदाऊं त हूंदियूं जॾहिं मां न हूंदसि। मुंहिंजे ख़्याल में शेख हयात जी शाइरी आई आहे। इन जे घणनि जी इंसान अनमोल हूंदा अञा त के इंसान अनमोल हूंदा अञा त के इंसान अनमोल हूंदा चङी चाह चाहत ऐं चहबोल हूंदा दिली दोस्त दिलबर ऐं ढोलिया ढोल हूंदा जनी जे करे ही हले थो ज़मानो सचा तन सुखन ऐं सचा कोल हूंदा लॾे विस छॾे जे हिन धरतीअ तां दीदार मगर मां न हूंदुसि त मुंहिंजा ॿोल हूंदा मगर मां न हूंदुसि त मुंहिंजा ॿोल हूंदा। पर अञा असांजे उस्ताद चयो त ॾिनो कुर्ब साईं त नेकियूं साण नींदुसि वाह वाह अब्बासी सलामी संघारनि जी ॾींदुसि हुकुम थियो अव्हां जो त अखियुनि साण ईंदुसि मरी भी अव्हां खां जुदा की न थींदुसि इन सरज़मी ते पंहिंजा पेर हूंदा मगर मां न हूंदुसि मुंहिंजा शहर हूंदा मगर मां न हूंदुसि मुंहिंजा शहर हूंदा। वाह 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 वाह, तमामु ख़ूबसूरत। जहिड़ो 4 चंड लॻी विया आहिनि असांजे सुबुह में राण प्रोग्राम में असांजा सुघड़ आया आहिनि। अञा कुझु ॿुधायो तव्हां, दिलि चवे थी अञा अरसो त महफ़िल में मुंहिंजो मान हो दिलबर जो मूं ॾे ध्यानु हो महफ़िल में मुंहिंजो मान हो अहिड़ो चयम इमदाद छे दिलबर अचे दिलशाद छे हर दर्द जो दरमाद छे ही मुल्क घर आबाद छे उम्मीद जा दिल में हुयम सा खुदा पूरी कयम हितड़े हबीबन जो अचण हर दर्द जो दरमान हो महफ़िल में मुंहिंजो मान हो दिलबर जो मूं ॾे ध्यान हो रूह रांझन सां रलियम पहिरियों नंबर दिल खे पलियम पो सूर सांगन जा सलियम ॻोढ़ा वही कल तां हलियम तां यार बि रुवंदो रहियो ऐं दाद बि ॾींदो रहियो को न मुंह में हो असर उन जो उहो एहसान हो महफ़िल में मुंहिंजो मान हो दिलबर जो मूं ॾे ध्यान हो ही रात भी का रात हुई सारी महफिल साथ हुई महबूब सां मुलाकात हुई हर बात में जज्बात हुई रोई रिहाणियूं थे कयम ॻाल्हियूं अबाणियूं थे कयम दिल मां उथिया अहिड़ा उल्ला जो हर को ॾिठम हैरान हो महफिल में मुंहिंजो मान हो दिलबर जो मूं ॾे ध्यान हो जे हुया कौलन कचा जे हुया कौलन कचा सेब सुणल क्या सचा दूर छा देह दचा रंग रोंदन खेर चा महफिल सजी मांडाण थी ऐं चौतरफ चांडाण थी सोना ब्या भी हा मगर पर ही त खाने खान हो महफिल में मुंहिंजो मान हो दिलबर जो मूं ॾे ध्यान हो साथ सारा प्या ॾिसन मलूक पारा प्या ॾिसन के त हाल वारा प्या ॾिसन के त दिल जा कारा प्या ॾिसन कंहिंजो चेहरो चंड हो ऐं कंहिंजे मुंहं ते मंड हो कंहिंजी त दिलड़ी बाग थी ऐं कंहिंजे कुख में कान हो महफिल में मुंहिंजो मान हो दिलबर जो मूं ॾे ध्यान हो ध्यान अज़मत ही किथे लिकल हो सुघड़ असांजो हिन त बस 4 चंड लगाए सॼा असांजे मेहराण जे मंच खे तमाम खूबसूरत अल्लाह सी साईं अली अकबर चानो साहब अली अकबर चानो साहब महबूब जो नालो बि वतो वरी हुन वालदेन जो हाणे महबूब जो नालो वतई त उते त भई हाणे बसी थी सघे ऐं उते 4 चंड ई लॻी था सघनि ऐं हाणे असां हलूं साईं अली अकबर साहब हा चाने साहब ॾे ऐं हू छा थो असांखे ॿुधाए अॼुकल्ह जदीद दौर में जेके शयूं आहिनि उन मोबाइल जे मूं अर्ज़ु कयो त बटणनि वारी मोबाइल खपाए हीअ वरिती अथमि जी हा हाणे इन ते मूं कुझु लिखियो आहे उहो ॿुधायां थो त खपाए मूं भाऊ फोन बटणनि वारी वरिती अथमि हाणे टच मोबाइल मोचारी वाह वाह साईं ॾिठी मूं जॾहिं टच मोबाइल जी हलचल त यूट्यूब ते मां बि खोलियो आहे चैनल सेहड़ियां थो उन में पंहिंजा बैत टोटल मिली वई आहे दिलि खे वॾी दिलदारी खपाए मूं भाऊ फोन बटणनि वारी वरिती अथमि हाणे टच मोबाइल मोचारी
खोले फेसबुक खे ॾिठो मूं हलाए त प्यारनि पंहिंजनि सां छॾियो हिन मिलाए ॻाल्हाइण में बि ॾाढो चिटो पई ॻाल्हाए मुंहिंजे लाइ बेहद थी वई बहारी खपाए मूं भाऊ फोन बटणनि वारी वरिती अथमि हाणे टच मोबाइल मोचारी हाणे काइंड मास्टर पियो मां हलायां वीडियो पंहिंजा वेठो सभई पाण ठाहियां पंहिंजे ठाहियल चैनल ते रखंदो वेंदो आहियां से बि तन माण्हुनि आ सिख्या ॾेई सेखारी खपाए मूं भाऊ फोन बटणनि वारी वरिती अथमि हाणे टच मोबाइल मोचारी वरी व्हाट्सअप ते ॾिठुमि नओं नज़ारो कयो मूं जॾहिं उनखे आङुर जो इशारो त पहुचाए पई पैगाम साथियुनि जो सहारो तॾहिं त पसंदि कनि था हिन खे हारी नारी खपाए मूं भाऊ फोन बटणनि वारी वरिती अथमि हाणे टच मोबाइल मोचारी वीडियो कॉल कयमि त करार थी विया दिली दोस्तनि जा पोइ दीदार थी विया गमनि जा बि घणो घटि दिलि तां बार थी विया सॼम दिलि जी सॼणनि सां पोइ ॻाल्हि सारी खपाए मूं भाऊ फोन बटणनि वारी वरिती अथमि हाणे टच मोबाइल मोचारी ॿुधा इन में रेडियो ॾिसां टीवी इन में वहे वापरे जो दुनिया जे चमन में मालूम मूंखे हाणे थिए मिंटनि में हर चाल हिन जी आ निराली नियारी खपाए मूं भाऊ फोन बटणनि वारी वरिती अथमि हाणे टच मोबाइल मोचारी नज़र करे निहारियुमि त वांदो को बि नाहे पोढ़नि ऐं पोढ़ियुनि खे बि फेरा को आहे हर को पियो थो हिन ते टिकटाक ठाहे आहे टच मोबाइल पोढ़नि खे बि प्यारी खपाए मूं भाऊ फोन बटणनि वारी वरिती अथमि हाणे टच मोबाइल मोचारी ॿुधाए पई वक़्तु आज़ान जो बि तिलावत में आवाज़ क़ुरान जो बि पवे पियो पतो पूरे जहान जो बि रखियल आका हिन में वॾी राज़दारी खपाए मूं भाऊ फोन बटणनि वारी वरिती अथमि हाणे टच मोबाइल मोचारी एतिरियूं ख़ासियतूं सदव असांखे बि ख़बर न हुयूं उन टच मोबाइल जो ख़बर न हुयूं ऐं जेके सॼा नाज़रीन जेके ॿुधी रहिया आहिनि जेके ॻोठनि में आहिनि झर झंग में आहिनि जंहिंखे बटणनि जूं मोबाइलूं आहिनि हाणे चवंदा त भई असां बि खपाए असां बि पंहिंजी वीडियो कॉल महबूबनि खे ॾिसूं ही कमु कयूं असां पाण खे ॾिसूं खाना ॻोल्हण हाणे न वेंदो PDF में किताबनि खे पढ़ंदो लतीफ़ जो रिसालो बि उन में आ मिलंदो इहा बि इलाही लथी बेकरारी खपाए मूं भाऊ फोन बटणनि वारी वरिती अथमि हाणे टच मोबाइल मोचारी अॻे वांगे अकबर न हाणे लुछां थो जे भुलिजां त गूगल खां रस्तो पुछां थो मगर मां ज़बां सां कुझु बि न पुछां थो पाण ई मां अॻिते वठियो वञे थी वीचारी खपाए मूं भाऊ फोन बटणनि वारी वरिती अथमि हाणे टच मोबाइल मोचारी बाबा ई त सभु कुझु पियो ॿुधाए वाह वाह साईं त नेविगेशन में ॿुधाए माण्हुनि खे सभिनी खे जिन खे ॻोठनि में न हुई ख़बर न त उन्हनि खे सभु कुझु पइजी वई ख़बर बटन वारी मोबाइल सेल कयूं ऐं कयूं ऐं हाणे नाज़रीन असांजे ब्रेक जो टाइम थी वियो आहे पर असां अॻ में उन खां जंहिं असांजे प्रोग्राम सुबुह मेहराण सां ताउन कयो आहे असां उहो ॿुधाईंदा हलूं सुबुह मेहराण सां ताउन कयो आहे ज़ीरा प्लस जेको हर चांहि लाइ आहे प्लस ऐं इन ज़ीरा प्लस जे पैकेट ते हिकु तस्वीर ॾिनी वई आहे ऐं तव्हां बि पंहिंजी तस्वीर ॾेई ऐं इन पैकेट ते ॾिसी सघो था ऐं ज़रूरु इस्तेमालु कजो ज़ीरा प्लस ऐं ॿियो सुबुह मेहराण प्रोग्राम सां ताउन कयो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो स्किन वाइट जी पैकिंग तमामु ख़ूबसूरत आहे हिन जे इस्तेमाल सां चेहरे ते दाग ऐं झुरियूं बि घटि थी वेंदियूं कोरियन स्किन केयर काफ़ी महांगी हूंदी आहे पर स्किन वाइट खे आसान बणाए छॾियो आहे जेको सस्तो कयो आहे ऐं मुंहिंजी भेणूं मुंहिंजा भाउर जेके ॻोठनि में झर झंग में ॾिसी रहिया आहिनि ऐं हीअ तव्हां प्रोडक्ट ज़रूरु इस्तेमालु कयो हीअ सस्ती बि आहे ऐं कोरियन कंपनी जूं जेके ॿियूं प्रोडक्ट आहिनि उहे इलाही महांगियूं आहिनि पर हीअ प्रोडक्ट तव्हां लाइ सस्ती कई आहे इन करे जो ही तव्हां सभु यूज़ करे सघो ऐं हीअ मां बि यूज़ पई कयां ठीकु आहे त नाज़रीन हाणे हलूं था ब्रेक ते ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था ॾिसंदा रहो सुबुह मेहराण खुश आमदीद नाज़रीन तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में मां सैयद सदफ बुखारी ऐं मां अज़मतुल्ला कुंभर ऐं पंहिंजो ब्रेक खां वापसि अची असां हिकु भेरो ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं ऐं गॾो गॾु हिकु भेरो ॿीहर इहो ॿुधायूं त सुबुह मेहराण सां ताउन कयो आहे ज़ीरा प्लस हर चांहि जो प्लस ज़ीरा प्लस ऐं गॾो गॾु स्किन वाइट मिल्क फेस वॉश जेको तव्हांजे स्किन खे करे अहिड़ो जहिड़ो शीशे जीअं चमकाए ऐं गॾो गॾु पाण बिना कंहिं देरि जे छाकाणि जो पाण प्रोग्राम जे लास्ट सेगमेंट में आहियूं पाण हलूं था साईं अहमद अली चांडियो साहिब लाइ ॾिसूं था त साईं असांखे छा था ॿुधाइनि प्लीज़ गज़ल जी वाह वाह पीरल कंबर जो त हुन दीदार ॾिनो हिकु भेरो हुन दीदार ॾिनो हिकु भेरो हा हुन दीदार ॾिनो हिकु भेरो
दम दम जो तदारक केर करे, बेगम उहो ई बेगम रहियो, पुरगम जो तदारक केर करे। वाह वाह। मुख्तियार हुयो दिल मन जो, हिकु फतवा ॾेई बेफ़िक्र रहियो, माण्हू त सुता वञी महलन में, मुजरम जो तदारक केर करे। दिल उनखे ई दिल बर मञियो, जंहिं शक्ल दवा में ज़हर ॾिनो, सुर वारो गलो ही घुटिजी वियो, सरगम जो तदारक केर करे। हिकु तेज़ बपा तूफ़ान घुलियो, हिकु तेज़ बपा तूफ़ान घुलियो, गुल गुल सां मिली मुरकी न सघियो, उत शाख किरे पई शाख मथां, शबनम जो तदारक केर करे। मञणो थो पवे त अरब जो सखी हो हातम ताई, मञणो थो पवे त अरब जो सखी हो हातम ताई। हैदर जे अचे हैदर जे अॻियां हातम जो तदारक केर करे। हिकु ख़ासि ख़ुदा जो हुकुम थियो, हिकु ख़ासि ख़ुदा जो हुकुम थियो, को मशरिक़ वियो को मग़रिब वियो, बीबी हवा त थी वई हवा, आदम जो तदारक केर करे। अगर तूं मां चुप थी वेहूं, को त चरखो चुरी पवंदो, ख़ालिक जे अगर ख़ामोश रहे, आलम जो तदारक केर करे। अखियुनि जे खज़ाने जो कतरो कतरो आ पीरल क़ीमतवर, ही ज़ोर सां जो चालू छे त आब ज़मज़म जो तदारक केर करे। आब ज़मज़म जो तदारक केर करे। त असांजे उस्ताद लिखियो, वही रात विहामी सूरन में, वही रात विहामी सूरन में, सुडकन जो तदारक केर करे। हू वेज वञी आरामी थिया, ज़ख्मन जो तदारक केर करे। मूं सुडकी सुडकी रात सजी, फिर भात कई दम घुटजे पियो, ॾाढी साह मथां बूसट हुई, खुटकन जो तदारक केर करे। मूंखे रात सितारा रोंदो ॾिसी, हिक ॿिए जे पुठियां कुझु चवंदा रहिया, तारा त मिलिया वञी तारनि सां, तन मन जो तदारक केर करे। ॾिसी नाज़ुक हालत माहे लका, चुपचाप हलियो वियो महफ़िल मां, ॾिसी नाज़ुक हालत माहे लका, चुपचाप हलियो वियो महफ़िल मां। पोइ त महफ़िल जो पियो मान टुटी, नगमन जो तदारक केर करे। वरी रात अब्बासी आयो हो, वरी रात अब्बासी आयो हो, मिंथन ते बि तरसी न सघियो, पेरे पियो पवां बाहूं पियो ॿधां, मिंथन जो तदारक केर करे, मिंथन जो तदारक केर करे। वाह वाह, तमामु ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत। साईं लंजवाणी साहिब ॾांहुं हलूं। साईं लंजवाणी साहिब ॾे साईं वॾो ज़ख़ीरो आहे, साईं छा था ॿुधाइनि प्लीज़। असां ॻाल्हि कंदासीं त न सिंधू थियासूं जो सुहिणी करे हा, न सिंधू थियासूं जो सुहिणी करे हा, न सिंधू थियासूं जो सुहिणी तरे हा, न राणो थियासूं जो मूमल मरे हा। वाह। न सिंधू थियासूं जो सुहिणी तरे हा, न राणो थियासूं जो मूमल मरे हा, न हार थियासूं जो लीला घुरे हा, पशम पेर ससुई जे असां ते रखे हा, पशम पेर ससुई जे असां ते रखे हा। असां त ओड़ा जबल बि न थियासूं, असां त ओड़ा जबल बि न थियासूं। अर्ज़ु कंदासूं त थोरो मज़ा आया प्रोग्राम में, थोरो चटपटी ॻाल्हि बि हुजे। वाह 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 वाह। न छॾियोसीं कंहिंजो गॾा, न गाबो, न हंध, न खट, ओ मस्जिद मां जुतियूं खणी चोरी ते लही पियासीं, यार मोर ठही पियासीं। छाजा रोज़ा, छाजूं निमाज़ूं, छाजूं ख़ैरातूं, छाजूं ज़कातूं, ओ नेकी खे छॾे बदी खे पाए भाकुर, फिल्मनि ते लड़ी पियासीं, यार मोर ठही पियासीं। हिकु ॾंद भगल, ॿियो मुसाग लॻल, हिकु ॾंद भगल, ॿियो मुसाग लॻल। अड़े हे छा कयो अथई, बसि यार इश्क में अची पंहिंजो घर माण्हुनि खां फुराए, हाणे गणती में ॻही पियासीं, यार मोर ठही पियासीं। वाह वाह। ॾाढ़ी मुछ कुड़ाए, वार वॾा रखाए, पोशाक अहिड़ी पाए, परे खां ॼण छोकिरी थी अचे, मर्दाने सां खरगाप ॾही पियासीं, यार मोर ठही पियासीं। हज बि कयोसीं, हाजी बि थियासीं, हज बि कयोसीं, हाजी बि थियासीं, पर रांदे नूर खां वियासीं, न हिते मुड़ियासीं न हुते मुड़ियासीं, शैतानी कमनि में कई पियासीं, यार मोर ठही पियासीं। भंग जो कूंडो, चर्स जो सूटो हणी, हू हवा जे नशनि में नोड़ी खे नांग सम्झी, ता खाई टही पियासीं, यार मोर ठही पियासीं। अॻिले खे हुब न सिक महिमान थी वियासीं, अॻिले खे हुब न सिक महिमान थी वियासीं। मंझंदि जो ॾिनई गुड़ जी चांहि सिलेमानी, तॾहिं बि राति रही पियासीं, यार मोर ठही पियासीं।
जहिड़े तहिड़े हाल सां लश्कर सां लड़ी पइबो, जे शींहुं आयो साम्हूं उन सां बि फ़िलहालु विड़ी पइबो। बाक़ी बेगम जे अॻियां कद हेठि करे किरी पियासीं, यार बोर ठही पियासीं, यार बोर ठही। वाह 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 वाह। आख़िर में मतिलबु तव्हां रहिया अची बेगम जे साम्हूं। हा, त बेगम जे साम्हूं त ईअं करिणो पवे थो। ऐं ॿियो मां चवंदी हलां त नाज़रीन जेको मूंखे ॿुधनि पिया त तव्हां में अगरि अहिड़ी का ॻाल्हि आहे त तव्हां ॿियनि खे ॾियणु सिखो। तव्हां उस्ताद आहियो त उहो ॿियनि खे इल्मु ॾियो। अगरि तव्हां में अहिड़ी का ख़ूबी आहे त पंहिंजे नौजवाननि खे ॾियो। हिकिड़ी मां नंढी तकड़ि में ॻाल्हि कंदी कला, हिकिड़ी पोड़ी माई फ़क़ीरियाणी हुई, उहा हिकु डॿे ते वेही पिनंदी रही ऐं सॼी ज़िंदगी गुज़री वियसि। जॾहिं हू मरी वई, हू डॿो खोलियनि त उन मां इलाही जाइदाद निकिती। पर उन जी कहिड़े कम जी? उहा कंहिंखे ॾे हा त भई उन जो बि कुझु थिए हा, अलाह साईं बि उनखे जन्नत में जॻह ॾे हा या ॿियनि ग़रीबनि जो बि कमु थी वञे हा। सो मुंहिंजो इहो चवणु आहे, जीअं असांजा सुघड़ वेठा आहिनि त हू बि कंहिंखे पंहिंजो फ़न ॾियनि ऐं इन ॾियण सां असांजी न्यू जनरेशन सिंधी खे यानी नॉलेज मिलंदी। ऐं नाज़रीन, असांजे प्रोग्राम सुबुह मेहरान सां जेको ताउन कयो आहे ज़ीरा प्लस वारनि। जी बिल्कुलु सदफ़, तव्हां तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि कई ज़ीरा प्लस जी। हर चांहि जो प्लस ज़ीरा प्लस ऐं स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश तव्हांजी स्किन खे करे अहिड़ो जहिड़ो शीशो। पाण प्रोग्राम जी पुॼाणींदा आहियूं। मां आयल टिनी बल्कि चइनी मौज़ूज़ महिमाननि खे जेको आहे शुक्रिया अदा कंदासीं। असांजे अंगण जी सूंहं थिया सुगर अली अकबर चांडियो साहिबु, फ़क़ीर अली नवाज़ लंजवाणी साहिबु, सुगर हलीमा चांडियो साहिबा, फ़क़ीर अहमद अली चांडियो साहिबु, तव्हां सभिनी जी दिलि जी गहराइनि सां जेको मां शुक्रिया अदा कयां थो। तव्हां सभिनी जो थोरो तव्हां आया हिन अंगण जी, तव्हां सूंहं थिया, गॾो गॾु असांजे नाज़रीन खे तव्हां ख़ूब जेको आहे उहो महफ़ूज़ कयो, महज़ूज़ कयो। ऐं कॉल्स जो सिलसिलो शुरू हो, पर ज़ाहिर बेत हलिया पिया त असां पंहिंजा कॉलर्स जी कॉल शामिलु न करे सघियासीं। गॾो गॾु वेंदे वेंदे मां हिकिड़े दोस्त खे, हिकिड़े तमामु सीनियर अदाकार खे जेको आहे यादि कंदो हलां। मलिक अनोखो साहिबु कॉमेडियन हुयो, तमामु वॾो अदाकार हो, तमामु वॾो अदाकार। अॼु हुनजी 16वीं वरसी आहे। हीउ उहो अदाकार हो जंहिंखे उमर शरीफ़ ऐं मोइन अख़्तर, जेके मतिलबु पाकिस्तान में कॉमेडीअ जा पायोनियर हुआ, उहे हुनखे पंहिंजो उस्तादु मञींदा हुआ। उनजी अॼु 16वीं सालगिरह आहे। हू तमामु वॾो अदाकार हो। हुन केतिरनि ई सिंधी, उर्दू, पंजाबी, बलोची जेको आहे फिल्मुनि में कमु कयो। घणे भाङे हुनजो सिंधी फिल्मुनि में कमु हो। केतिरा ई हुन अवॉर्ड हासिलु कया। बादल ऐं बरसाति, धरती लाल कुंवार ऐं उन समेत केतिरियूं ई सिंधी फिल्मूं हुयूं। उन में जेको आहे हुन कमु कयो। 1970 ऐं 80 वारो ॾहाके जो हू मसरूफ़ तरीन अदाकार मञियो वेंदो हुयो। गॾो गॾु हुन केतिरनि ई जेको आहे पंहिंजो कैसेटुनि जो हू ख़ालिक़ु हुयो। कॉमेडियन कैसेट कल्चर जो बि हू बानी हुयो हिन मुल्क में। सो अलाह साईं संदसि मग़फ़रत फ़रमाए, खेसि गरी के रहमत करे। केतिरा ई हुन अवॉर्ड हासिलु कया। अॼोके ॾींहं ते 2008 में उहो असांखां विछड़ी वियो, पर संदसि किरदारु, संदसि जेको कमु आहे उहो सदियुनि ताईं जेको आहे यादि रहंदो। सो मूंखे मुंहिंजी होस्ट सदफ़ बुखारी खे ॾींदा इजाज़त इन ई दुआ सां गॾु त शाल जित हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। असां सूमरे ॾींहुं तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। छंछर ऐं आचर ते तव्हां प्रोग्राम ॾिसी सघंदा, रामूअ ई रहंदा हिन सुबुह मेहरान जी जाइ ते। सो मूंखे मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।